नासिन ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कयूं पिया। बलोचिस्तान अवामी पार्टी जो अब्दुल कुद्दूस बिज़न जो बिना मुक़ाबले बलोचिस्तान जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ नासिन अवां शेयर कयूं पिया। अब्दुल कुद्दूस बिज़न जो जे मुक़ाबले में कंहिं बि उम्मीदवार फॉर्म न भरायो, जॾहिं त अब्दुल कुद्दूस बिज़न जो सुभाणे वॾे वज़ीर तौर हलफ़ खणंदो। हिकु भेरो ॿीहर अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। बलोचिस्तान अवामी पार्टी जो अब्दुल कुद्दूस बिज़न जो बिना मुक़ाबले बलोचिस्तान जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। कोयटा मां आवाज़ जो रिपोर्टर आज़ाद बलोच असां सां लाइन ते मौजूद आहे। आज़ाद, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी आज़ाद। आज़ाद, इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि? बलोचिस्तान अवामी पार्टी जो अब्दुल कुद्दूस बिज़न जो बिना मुक़ाबले बलोचिस्तान जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो आहे। जी नासिन, असां कोशिश कंदासीं इन हवाले सां तफ़सील मालूम करे सघूं। अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। बलोचिस्तान अवामी पार्टी जो अब्दुल कुद्दूस बिज़न जो बिना मुक़ाबले बलोचिस्तान जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो आहे। अब्दुल कुद्दूस बिज़न जो जे मुक़ाबले में कंहिं बि उम्मीदवार फॉर्म न भरायो। अब्दुल कुद्दूस बिज़न जो सुभाणे वॾे वज़ीर तौर हलफ़ खणंदो। तफ़सील मालूम कंदासीं। कोयटा में आवाज़ जो रिपोर्टर आज़ाद बलोच असां सां लाइन ते मौजूद आहे। आज़ाद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, अॼु जेको आहे वज़ीर आला बलोचिस्तान लाइ अब्दुल कुद्दूस बिज़न जो बिना मुक़ाबला मुंतख़ब थियो आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, अॼु सुबुह 10 बजे खां वठी शाम 5 बजे ताईं नामज़दगी फार्म जमा कराइणा हुआ, पर कंहिं बि पार्टी जे मेंबर नामज़दगी फार्म जमा न कराया आहिनि। अॼु जेको आहे बिना मुक़ाबला अब्दुल कुद्दूस बिज़न जो जेको आहे बलोचिस्तान जो वॾे वज़ीर तौर मुनक़िब थियो आहे। ऐं जेको सुभाणे बलोचिस्तान असेंबली इजलास थींदो। इजलास जेको आहे गवर्नर सहित आला वो जेको आहे अब्दुल कुद्दूस बिज़न खे वॾे वज़ीर तौर हलफ़ ते खणाईंदो। जी ठीकु आहे, अवां जी वॾी महिरबानी आज़ाद तफ़सील खां आगाह करण जे लाइ।